अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा सब खबर एक नज़र हेडलाइन ते। हुर्मुज़ वारे सामूंडी लंघ में ईरानी जहाज़ के अमरीकी फौज कब्ज़े में वठी छॾियो। अमरीकी सेंटकॉम पारां तस्दीक ईरानी जहाज़ कब्ज़े में वठण जी वीडियो भी जारी करे छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमवानीनार में अमरीकी मेरिनेज़म ईरानी जहाज़ के कब्ज़े में वरितो आहे। असां ॾिसी रहिया आहियूं त जहाज़ में छा आहे। ईरान जहाज़ मथां फायरिंग जंगबंदीअ जी भनकड़ी करार ॾेई छॾियो। ईरानी फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त ईरान जो वापारी जहाज़ चीन खां ईरान अची रहियो हुयो। अमेरिका जे धाड़े जो जल्द सख़्त जवाब ॾिनो वेंदो। ईरानी मिलिट्री कमांड मूजिबि ईरानी जहाज़ मथां हमले खां पोइ अमरीकी फ़ौजी जहाज़नि मथां ड्रोन सां हमला कया विया आहिनि। ईरान अमेरिका सां ॻाल्हियुनि खां इनकार करे छॾियो। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त ईरान जो अमेरिका सां ॻाल्हियुनि जो को बि इरादो नाहे। ईरान जो वफ़द ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले में शिरकत लाइ इस्लामाबाद न वेंदो। उन बाबति पाकिस्तान खे आगाह करे छॾियो आहे। ईरानी परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वधीक चयो आहे त अमरीकी ग़लतियुनि जो तसलसल ख़िते लाइ ख़तरनाक आहे। अमेरिका सामूंडी नाकाबंदी करे सीज़ फायर जी भनकड़ी कई आहे। अमेरिका ऐं ईरान खां नई अगराई कई त पोइ भरपूर जवाब ॾींदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐलान कंदे चयो आहे त मुंहिंजा नुमाइंदा ईरान सां ॻाल्हियुनि लाइ अॼु इस्लामाबाद में हूंदा। मुआहिदो न थियो त ईरान जे सनअतुनि प्लेन ऐं पावर प्लांट्स खे तबाह करे छॾींदासीं। व्हाइट हाउस जो चवणु आहे त वफ़द में नायब सदर जेडी वेंस, स्टीव विटकोफ ऐं जैरेड किश्नर शामिल हूंदा। अमरीकी टीवी दावा कई आहे त ईरानी वफ़द सुभाणे अंगारे जॾहिं इस्लामाबाद पहुचंदो। वफ़द उन्हनि शख़्सियतुनि ते मुश्तमिल हूंदो जिन अॻु में ॻाल्हियूं कयूं हुयूं। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जे अमरीकी सफ़ीर नेटले बेकर सां मुलाक़ात। पाक अमेरिका लाॻापनि खे हथी वठण ऐं ख़िते जी ताज़ी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले लाइ सिक्योरिटी मामलनि ते बि ख़यालनि जी ॾे वठि। मोहसिन नक़वी चयो आहे त ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जी कामयाबीअ लाइ दुआगू आहियूं। समूरनि महिमाननि जी सिक्योरिटीअ लाइ ख़ुसूसी इंतज़ाम कया विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस जो बनू में ऑपरेशन इंतहाई घुर्बल ख़ारजी लीडर समेत 2 दहशतगर्द मारिजी विया। SPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस ॻुझी इतला ते बनू में ऑपरेशन कयो। शदीद फायरिंग जी ॾे वठि दौरान 2 ख़ारजी मारिजी विया आहिनि जिन वटां आपघाती जैकेट, हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। SPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि में ख़ारजी रिंग लीडर वहीदुल्ला उर्फ मुख्तियार ऐं हिकु नामालूम आपघाती बमबार शामिल आहिनि। ख़ारजी रिंग लीडर वहीदुल्ला दहशतगर्दीअ जे केतिरनि ई कार्रवायुनि में मुलविस हुयो। ठटे वेझो नौजवान मुबैना तौर आपघात करे छॾियो। छुतो छंड भरिसां ॻोठ मोहम्मद खान सुमरो में अब्दुल बारी सुमरो पाण मथां फायर करे ज़िंदगीअ जो अंत आंदो। नौजवान जे महीने बाद शादी रिथियल हुई। वाक़े बाद वारसनि में रोड राड़ो मची वियो। कंदरा वेझो जोया कटपर तकरार तां हथियारबंदनि जे ॻोठ ते हमिलो। नौजवान क़त्ल। ॻोठ मज़ार ख़ान जोयो में हथियारबंदनि जी फायरिंग 35 वरियनि जो वली ॾिनो जोयो मारिजी वियो। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण तेज़। अताई डॉक्टर पारां कटपर बिरादरी जी न्याणीअ सां छेड़छाड़ तां तकरार शुरू थियो जंहिं में कटपर बिरादरीअ जो हिकु ॼणो अमीन कटपर क़त्ल थी चुको।